अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बर महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यार कहाणियूं, अमरता क्लासिक्स, सहेड़ींदड़ महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, छापो पहिरियों अक्टूबर 2019। कहाणी आहे दर्द जा ॾींहं, दर्द जूं रातियूं, हिसो ॿियो। ही साम्हूं वारो घर अथई, फ़िरोज़ ख़ामोशी टोड़ी। हीअ? मूं हैरत मंझां घर ॾांहुं ॾिठो। छो? फ़िरोज़ मूंखे हैरान ॾिसी पुछियो। कुझु न, मूंखेसि कुझु न ॿुधायो ऐं ॿुधाइण जहिड़ी ॻाल्हि बि न हुई। हीउ उहो ई घरु हो जंहिं जहिड़ो घरु मूं पाण लाइ तसवर में चाहियो आहे। उन जे घर खे अॼु खां पहिरीं न ॼाण केतिरा दफ़ा ॾिसी चुको आहियां, कई दफ़ा हक़ीक़त में ऐं घणा दफ़ा तसवर में। केतिरा दफ़ा ईअं बि थियो त हासकार मां उन जे रस्ते तां हिन जाइ खे हिकु नज़र ॾिसण लाइ लंघियुसि। मां अहिड़ो घरु हासिलु न करे सघियो हुउसि ऐं न ई उमेदु हुई, पर ॾिसी त सघियुसि थे ऐं ॾिसण सां बि मूंखे सुकूनु महसूसु थींदो हो। 2 मंज़िल बिल्डिंग हुई। बिल्डिंग जे सूंहं में ॾाकण जो वॾो हिसो हो। वेकिरी डिघी ऐं साए संगे मरमर जे जरकंदड़ ॾाकण। हिकु हिकु पथर अहिड़ी ख़ूबसूरतीअ सां हयलु हो ॼणो उहा ॾाकण ताजमहल जो को हिसो आहे। ॾाकण जे भितियुनि ते मोज़ेक जो निज़ाकत ऐं नफ़ासत सां कमु थियलु हो। काठ जो नक्शीदर फन जो आला नमूनो हो ऐं जॾहिं राति जो बल्बनि जी हल्की रोशनी ॾाकण जे संगे मरमर खे जरकाईंदी हुई त उहा ॾाकण कंहिं हसीन ख़्वाब जो मंज़रु भाईंदी हुई। ऐं हाणे मां उन जे ॾाकण जे हेठिएं सिरे ते बीठो हुउसि। कनि घड़ियुनि खां पोइ मां उन जे ॾाकण ते चढ़ण वारो हुउसि, जंहिं ॾाकण ते तसवर में न ॼाण केतिरा दफ़ा चढ़ी चुको आहियां। मूंखे ईअं पियो लॻो त उहो घरु मुंहिंजो पंहिंजो आहे। उन जी कुंड कुंड खां मां वाक़िफ़ु आहियां ऐं जॾहिं फ़िरोज़ काल बेल ते आङुर रखी त दिलि पुकारियो, काल बेल छो वॼाई? छो तो कंहिंखे सॾीं? हिते त मां अकेलो वञी सघां थो। हिन घर जी हर सिर मूंखे सुञाणे। कालबेल जे जवाब में हिकु नौकर ॾाकण लहंदो नज़र आयो, जंहिंखे साफ़ सुथरा अछा कपिड़ा पियल हुआ। फ़िरोज़ खे हू सुञाणंदो हो। खेसि अदब सां सलाम कयईं ऐं मथे हलण लाइ चयईं ऐं पाण हटी बीह रहियो। अॻियां फ़िरोज़ ऐं पुठियां मां हुउसि ऐं नौकर असांजे पुठियां हो। ॾाकण जे हिकु हिकु ॾाके ते मूं ईअं थे पेर रखियो ॼण सुञाणण जी कोशिशि थे कयमि त इहे वाक़ई उहे ई ॾाका आहिनि जिन ते मां तसवर में ऐं ख़्वाबनि में चढ़ियो आहियां। ॾाकण चढ़ी कुझु अॻिते हली फ़िरोज़ बीह रहियो। मां बि संदसि भरिसां पहुची बीह रहियुसि। ॾाकण ख़तमु थियण ते थोरो अॻियां हिकिड़ो दरवाज़ो हो जेको खुलियलु हो ऐं उन ते वॾा ॻरा परदा पियल हुआ। नौकर अॻिते वधी परदा सेरिया ऐं असांखे अंदरि अचण लाइ आछ कयईं। असीं अंदरि लंघे वियासीं। ड्राइंग रूम हो। मां ड्राइंग रूम खे ॾिसी छिरकी पियुसि। दरअसल अहिड़े सुहिणी ऐं नफ़ासत सां सिंगारियल सजायल ड्राइंग रूम जी मूंखे उमेदु न हुई। ड्राइंग रूम सिंगारण बि हिकु फ़नु आहे ऐं हिन रूम खे सजाइण वारो वाक़ई फ़नकार हूंदो। ड्राइंग रूम जा 4 दरवाज़ा हुआ, जिन मां हिकिड़ो त उहो ई हो जंहिं मां लंघे असीं अंदरि आयासीं। बाक़ी 3 मां 2 बंदि हुआ ऐं हिकिड़ो खुलियलु हो। उन जे दर जे कुझु हटियल परदे जे पुठियां नज़र विझण सां महसूसु थियो त शायदि उहो दर विरांडे में खुले थो। नौकर असांखे विहारे पाण उन जे दर मां निकिरी वियो, जंहिंजे ॿाहिरां मुंहिंजे ख़्याल में विरांडो हो। नौकर जे वञण खां पोइ फ़िरोज़ मुर्की पुछियो, ड्राइंग रूम वञी? मूं बि मुर्की ॾिनो। मुंहिंजी पसंदि जी तोखे ख़बर आहे? हा। फ़िरोज़ वरी मुर्कियो। मूंखे तुंहिंजे पसंदि जी ख़बर आहे। इहो ई सबबु आहे जो मूं तुंहिंजे लाइ इहा ट्यूशन मुनासिबु सम्झी। हिते हर उहा शइ मौजूदु आहे जेका तोखे पसंदि आहे। शायदि तोखे ट्यूशन बि उन ई कमरे में ॾियणी पवे। मां सोफ़े खे टेक ॾेई वेही रहियुसि। मुंहिंजी नज़र साम्हूं किताबनि ते हुई, जेके भित में लॻियल डिघे कॿट में ॾाढे सलीक़े सां रखियल हुआ। कॿट घटि में घटि 15 खनि फुट ऊचो हो, छित खां कुझु हेठि, ऐं हिन जी वेकर 25 खनि फुट ज़रूरु हूंदी। उन में घटि 2000 खां मथे किताब त ज़रूरु हूंदा। उतर ओभर कुंड में हिकु ॾाढो सुहिणो शोकेस रखियलु हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा डेकोरेशन पीसिस ऐं कुझु चांदीअ जा नंढड़ा थांव ॾाढे सुहिणे नमूने में सजायल हुआ। चारई दर
भितियुनि जे विच में हुआ। उभर वारे दर जे ॾाखिणे पासे हिकिड़ो तमामु वॾो रेडियोग्राम रखियलु हो। ॾाखिणे तरफ़ ईंदे उन जे अध ताईं सोफ़ा सेट ऐं सेटी पियल हुआ। पट ते वॾनि वारनि वारो नरम ऐं सुहिणो ॻाढ़ो गालीचो विछायलु हो, ॻूढ़ो ॻाढ़ो गालीचो विछायलु हो। चइनी भितियुनि ते सुहिणा लाइट्स ग्लोब्स लॻियल हुआ। मां अञा ड्राइंग रूम खे ई ॾिसी रहियो हुउसि त कमरे जो पर्दो हटाईंदे हिकु शख़्स अंदरि आयो। फ़िरोज़ आहिस्ते सां चयो, सेठ करीम। सेठ साहिब जी उमिरि अटकल 60 खनि सालनि जी हूंदी। जिस्म भरियल भुतल चहिरे मां शराबत बकी रही हुई। फ़िरोज़ तारीफ़ करायो। सेठ साहिबु ॾाढी गरम जोशीअ सां हथु मिलायो ऐं पोइ टई वेही रहियासीं। पहिरीं त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं। कुझु देरि खां पोइ नौकर ट्राली ट्रे में चांहि खणी आयो। सॼी ट्राली ट्रे मुख़्तलिफ़ शयुनि सां भरियल हुई। मूं 2-3 बिस्किट खयां ऐं चांहि जो कोप खणी ख़ामोशीअ सां फ़िरोज़ ऐं सेठ साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधणु लॻुसि। फ़िरोज़ सेठ साहिब जो परे जो माइट हो, पर सेठ साहिबु जंहिं रीति फ़िरोज़ सां ॻाल्हाए रहियो हो तंहिंमां इहो ई अंदाज़ो थियो थिए त सेठ साहिबु फ़िरोज़ खे ॾाढी इज़त ॾींदो आहे। फ़िरोज़ सेठ साहिब जे पुटु नदीम लाइ पुछियो, जेको लंडन में पढ़ियो पियो। सेठ साहिबु ॿुधायो त हिन जे वापसि अचण में अञा 2 साल आहिनि। पोइ फ़िरोज़ मुंहिंजो वधीक तारीफ़ कराईंदे चयो, चाचा अव्हां चयो हो त मां यास्मीन लाइ सुठे टीचर जो बंदोबस्तु करियां। टीचर त घणा ई मिली सघनि था, पर मंज़ूर जहिड़ो ज़हीन शरीफ़ तबियत ऐं मुहज़िब शायदि ई को मिले। पंहिंजी तारीफ़ ॿुधी मां कंधु झुकाए वेही रहियुसि। फ़िरोज़ ॻाल्हाईंदो रहियो, अव्हां उहो न सम्झिजो त मां दोस्तीअ करे संदसि तारीफ़ करे रहियो आहियां। उहा हक़ीक़त आहे त मंज़ूर मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे ऐं सचपचु साणसि दोस्तीअ जो वॾो सबबु संदसि शराफ़त ऐं सुठो सुभाउ आहे। मूंखे त डपु हो त शायदि उहा ॻाल्हि न क़बूले, पर मूंखे ख़ुशी थी त हिन मुंहिंजो चयो मञी वरितो। चाचा, मंज़ूर जी हिकु ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी। हिन जो चवणु आहे त पढ़ाइण खे फ़क़ति पेशे जी सूरत में अख़्तियार कयो वञे थो। टीचर फ़क़ति पैसे जे ख़ातिर पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जे ज़हन में पढ़ाइण जे एवज़ फ़क़ति पघार वठिणो हूंदो आहे, पर उहा ई शइ कामयाबु थींदी जंहिंमें फ़न हूंदो। हिन जो चवणु आहे त पढ़ाइण बि हिकु फ़न आहे ऐं मां उहो साबित करे ॾेखारींदुसि। मूंखे ख़ुशी थींदी। सेठ साहिबु फ़िरोज़ जो तवील तारीफ़ ॿुधी जवाबु ॾिनो। फ़िरोज़, मूंखे तो ते भरोसो आहे। यास्मीन तुंहिंजी भेण आहे ऐं तोखे संदसि पढ़ाईअ जो शुरूअ खां ई फ़िकिर हो। मंज़ूर साहिब जा उहे लख लाइक़ आहिनि जो हिननि पढ़ाइणु क़बूलियो। मूंखे खेनि रखी ख़ुशी थींदी। तो मूंखे उहो बि ॿुधायो हो त हिकु सुठे ख़ानदान मां आहिनि। उहा पाण वधीक ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। मां सुठे ख़ानदान वारनि जी इज़त ऐं क़दुरु कंदो आहियां। सेठ साहिबु चुरूट दुखायो ऐं कुझु देरि ख़ामोशीअ सां पीअंदो रहियो। पोइ नौकर खे सॾु करे चयाईं, यास्मीन खे सॾे अचि। कुझु देरि खां पोइ गुलाबी ऐं सोढ़नि कपिड़नि में हिकु नाज़ुक डिघी ऐं सुहिणी रंगत वारी छोकिरी कमरे में दाख़िल थी ऐं अचण सां सलाम कयईं। सेठ साहिब खेसि वेहण लाइ चयो। यास्मीन वेठी त सेठ साहिबु चयो, यास्मीन, मंज़ूर साहिबु तुंहिंजो नओं उस्तादु आहे। फ़िरोज़ संदन ॾाढी तारीफ़ कई आहे। मंज़ूर साहिबु सुठो अदीब ऐं हिकु शरीफ़ ऐं क़दीम ख़ानदान मां आहे। ॾिसणो इहो आहे त ही तोखे पढ़ाइण में कामयाबु थियनि था या तूं हिननि खे ॿियनि वांगुरु भॼाए कढण में। सेठ साहिबु ॻाल्हि करे टहिको ॾिनो। असां ॿिन्हिनि बि खिली ॾिनो। यास्मीन शर्माइजी कंधु झुकाए छॾियो। मुंहिंजूं नज़रूं यास्मीन ॾांहुं खॼी वियूं। वॾियूं वॾियूं कारियूं अखियूं, सन्हड़ा गुलाबी चप, सन्हड़ो डिघो नकु। संदसि रंग अहिड़ो हो जो पहिरीं भायमि त न फ़क़ति मुंहं ते बल्कि ॿाहुनि, हथनि ऐं पेरनि ते बि गुलाबी मेकअप कयल अथसि, पर न, हिन जो रंग ई अहिड़ो गुलाबी हो। मां कंधु फेराए ॿिए पासे ॾिसणु लॻुसि। सेठ साहिबु चयो, यास्मीन, सुभाणे खां मंज़ूर साहिबु पढ़ाइणु ईंदो। हाणे तूं ॿारु न आहीं। मां वधीक कुझु नथो चवां। जेकॾहिं वाक़ई पढ़णु चाहीं त पढ़जांइ, न त भले मंज़ूर साहिब खे जवाबु ॾेई छॾिजांइ, तोखे को बि कुझु न चवंदो। यास्मीन कंधु झुकायो माठि कयो वेठी रही। सेठ साहिब जे लहजे मां ज़ाहिर हो त सेठ साहिब खे धीअ सां बेइंतिहा प्यारु आहे। कुझु देरि खां पोइ असीं उथियासीं ऐं मोकलाए हेठि लही आयासीं। अधु पंधु ताईं फ़िरोज़ छॾणु आयो। पोइ हू पंहिंजे घर हलियो वियो। मां कंहिं ॿिए पासे न वञी सिधो घरु आयुसि। अमां निमाज़ पढ़ी रही हुई। मां खट ते वेही इंतज़ारु करणु लॻुसि त सलाम वराए त खेसि उहा ॻाल्हि ॿुधायां।
जेका हुन लाइ ख़ुशीअ जो बाहिस थींदी। अमा शायदि पहिरीं रकात में हुई, बाक़ी 3 रकातूं मुंहिंजे लाइ तवील साबित थियूं। नेठि अमा सलाम वरायो ऐं मुड़ी मूं ॾांहुं ॾिठईं। ॾिसणु हिकु क़िस्म जो सुवालु हो त अॼु हिते कीअं वेठो आहीं। अमा मूंखे नौकिरी मिली वई आहे। अमा जे मुंहं ते हल्की ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई। 100 रुपया पघार मिलंदा। अमा जे चहिरे ते आयल ख़ुशीअ जी वीर कुझु झकी थी वई। दरअसल हिकु ट्यूशन मिली अथमि, शुक्र आहे ख़ुदा जो, कुझु न हुन खां उहो बि चऊं। अमा वरी निमाज़ पढ़णु लॻी ऐं पोइ उहा निमाज़ रोज़ खां डिघी थी वई। मां उथी पंहिंजे कमरे में आयुसि, कुर्सीअ ते वेहण बदिरां भित खे टेक ॾेई गिलम ते ई वेही रहियुसि। न ॼाण केतिरी देरि ईअं वेठो रहियुसि। हिकिड़ा ख़्याल आया थिए, ॿिया विया थिए। कॾहिं ख़्याल माज़ीअ ॾांहुं ते वठी विया, कॾहिं मुस्तक़बिल ॾांहुं ते ॻेलियऊं, ऐं हाल अखियुनि आॾो हो। ख़्यालनि जो हिकु वसीउ सिलसिलो हो जंहिंजो को अंत कोन हो। चवनि था त कुदरत हर शइ ऐं हर इंसान खां कंहिं न कंहिं कमु वठण लाइ, हर इंसान खे कंहिं न कंहिं कमु वठण लाइ ख़लक़ियो आहे। दुनिया में मोकिलण लाइ को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे। मूंखे कहिड़े मक़सद कारण मोकिलियो वियो आहे? मूंखां कुदरत खे कहिड़ो कमु वठिणो आहे? पंहिंजे अदब जी ख़िदमत लाइ क़दम अॻिते वधाइण जी कोशिशि कयमि, पर अधु पंध तां मोटणो पियो। शायदि उहो कमु कंहिं ॿिए खे सौंपियल आहे। फ़ैसिलो कयमि त स्कूल में ॿारनि खे पढ़ाइण जी ज़िमेवारी पाण ते खणां, पर उन जे लाइ मूंखे मौज़ू न सम्झ वियो त पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे। छा मुंहिंजे ज़िमे उहो कमु आहे त मां सदाईं मायूसियुनि में मुब्तला रहां? ज़िंदगीअ में मुंहिंजे हिसे में नाकामियूं लिखियल आहिनि। जेको चाहियां उहो हासिलु न करे सघां, छा उन खे ज़िंदगी चइजे थो? मुंहिंजी ज़िंदगीअ में का बि औरत दाख़िल न थी आहे। मूं त कंहिं औरत खे दिलि भरे ॾिठो बि कोन्हे, ऐं हाणे पढ़ाइणो अथमि हिकु छोकिरीअ खे जंहिंखे ॾिसण खां मां बेख़ुदि थी वियुसि। अहिड़ी सूंहं जंहिं जहिड़ी सूंहं मूं हिन खां अॻु न ॾिठी हुई। थी सघे थो ॿियनि जे नज़रुनि में उहा सूंहं एॾी अहमियत न रखंदी हुजे, पर मूं जंहिं कंहिं छोकिरीअ खे भरपूर नज़रुनि सां ॾिठो बि न हुजे, तंहिं लाइ सूंहं जी उहा आख़िरी हद चइजे त बि ग़लति ॻाल्हि न थींदी। पर मां उहो सभु कुझु छो पियो सोचियां? उहा मुंहिंजी शागिर्द थींदी, मां हुनखे पढ़ाइणु वेंदुसि, मुहबत करणु न। उहा मुंहिंजी महबूबा कान्हे। मूंखे हुन जे मुतालिक़ अहिड़ियूं ॻाल्हियूं न सोचणु घुरिजनि। मुंहिंजे ज़हन में त हिन जे मुतालिक़ फ़क़ति हिकु ॻाल्हि अचणु घुरिजे, उहा पढ़ी पवे। फ़ैरोज़ मुंहिंजी केॾी न तारीफ़ कई आहे। सेठ साहिबु मुंहिंजो तारीफ़ कराईंदे केॾो न ख़ुशि पिए थियो त मुंहिंजो तालुक़ु सुठे ख़ानदान सां आहे। ऐं हाणे मां छा पियो सोचियां? शाम जो 6 वॻे मां तयारु थी यास्मीन जे घर वियुसि। घंटी दॿायमि, साॻियो कलोको नौकर निकिरी आयो। मूंखे साण वठी ड्राइंग रूम में विहारियईं ऐं पाण हलियो वियो। कुझु देरि खां पोइ यास्मीन आई। अॼु हल्का सावा कपिड़ा पियल हुअसि। ज़ेवरनि में बि सावा नग हुआ, जुती बि साई ऐं चूड़ियूं बि सायूं। मूंखे ईअं महसूसु थियो ॼणु मां कंहिं सरसब्ज़ बाग़ में पहुची वियो आहियां। हिन अचण सां सलाम कयो ऐं भरिसां सोफ़े ते वेही रही। कंधु झुकियल होसि ऐं घड़ीअ घड़ीअ पंहिंजे सोढ़े चोले खे छिके हेठि ते कयईं। कुझु देरि ख़ामोश रही, पोइ मूं चयो, अवां पंहिंजा किताब ॾेखारियो। हूअ कुझु हॿकी किताब खणंदे हथ ॾकियसि। मूं हथु वधाए किताब खयां। हिन अखियूं मथ भरो खयूं ऐं कुझु चवणु चाहियईं। सर, मूं संदसि ॻाल्हि अध में कटी। मुंहिंजो नालो मंज़ूर आहे। बहितरु थींदो तव्हां मूंखे मुंहिंजे नाले सां पुकारियो, मंज़ूर साहबु। मां दरअसल अञा हेठिएं दर्जे जो किताब। वरी बि मूं ॻाल्हि खे कटे, उन सां को फ़र्क़ु नथो पवे मिस यास्मीन, मूंखे सभु ख़बर आहे। ऐं बेफ़िक्र रहो ऐं तकलीफ़ न करियो त शायदि मां आसानीअ सां अव्हांखे पढ़ाए सघंदुसि। मूं किताब ॾिठा। 8 दर्जे जा किताब हुआ। मूं किताब रखी पुछियोमांसि, अव्हांखे उन्हनि मां कहिड़ा सब्जेक्ट वधीक पसंदि आहिनि? सिंधी ऐं तारीख़। हिन मुख़्तसिर जवाबु ॾिनो। सुठो, अव्हांखे पंहिंजे ॿोलीअ सां मुहबत थी ॾिसिजे। पंहिंजे ॿोलीअ सां मुहबत कंहिंखे न हूंदी। हिन शर्माईंदे जवाबु ॾिनो। मूं खेसि सिंधीअ में सूरत ख़ती लिखाई ऐं तारीख़ मां सवाल पुछियमि। अंग्रेज़ीअ में डिक्टेशन लिखायमि ऐं कुझु हिसाब करायमि। मुंहिंजे तवक़ो जे ख़िलाफ़ु उहा पढ़ण में चङी हुई। थोरे महिनत सां होशियारु थी सघी थे।
मां पढ़ाइण ऐं उहो पढ़ण में ॾाढी मशगूल हुई। उहो सिलसिलो शायदि तवील थिए हा, पर नौकर ट्राली ऐं चांहि ऐं स्नैक्स खणी आयो। नौकर ट्राली छॾे हलियो वियो। यास्मीन कापी बंदि करे सोफ़े ते रखी ऐं चांहि ठाहिणु लॻी। मिस यास्मीन, उहो तकलीफ़ ठीकु न आहे, मां फ़क़ति पढ़ाइणु अचां थो। उन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे सर? माफ़ु कजो मंज़ूर साहिबु, चांहि त आहे, मानी त कान्हे। असीं चांहि पीअणु लॻियासीं। चांहि जो कोप रखी मूं चयो, मिस यास्मीन, हिकु ॻाल्हि चवां, अमीं दिलि में त न कंदा? अमीं चयो, मां न कंदसि दिलि में। ॾिसो मिस यास्मीन, अव्हांखे पढ़ण लाइ मूंखे रखियो वियो आहे। मुंहिंजे ख़्याल सां अव्हां उमिरि जो काफ़ी अरिसो ज़ाया करे छॾियो आहे। जेकॾहिं अव्हां जी तालीम कंटिन्यू हुजे हा त हींअर घटि में घटि इंटर करे वञो हा। मूं यास्मीन ॾांहुं ॾिठो, उहा अञा चांहि पी रही हुई। हाणे जेकॾहिं अव्हां उहो फ़ैसिलो करे वरितो आहे, तव्हांखे पढ़णो आहे, त पोइ असांखे पाण में ताउन करिणो पवंदो। मां ख़्याल ऐं महिनत सां पढ़ाईंदुसि ऐं अव्हीं ध्यानु ऐं महिनत सां पढ़ंदा। अव्हांजी अॼोकी पढ़ाईअ मां मूंखे अंदाज़ो थी वियो आहे, तव्हांखे शौक़ु आहे। मां चाहियां थो अव्हीं साल जे अंदरि मैट्रिक ॾेई विझो। साल जे अंदरि? यास्मीन अचरज मां पुछियो। हा, अचरज जी ॻाल्हि कान्हे। मां घणे में घणो अव्हांखे 5 महीननि में 8 ऐं 9 क्लास जो कोर्स ख़तमु कराए छॾींदुसि। बाक़ी महीना मैट्रिक लाइ खोड़ा आहिनि, जेकॾहिं अव्हां बि पूरी रीति महिनत कई। मां पूरी तरह महिनत कंदसि, यास्मीन मुर्की चयो। यास्मीन जे घरां निकिरी फ़ैरोज़ जे घर वियुसि। उहो मुंहिंजो ई इंतज़ारु करे रहियो हो। ॿुधाए, पहिरियों ॾींहुं कीअं रहियो? फ़ैरोज़ मुर्की पुछियो। तबक़ो खां वधीक सुठो। यास्मीन जल्द पढ़ी वेंदी। ख़ुदा करे ईअं बि तो में सुठे मास्तर जा जोहर आहिनि। हिन खिली ॾिनो। महिरबानी, मां मुर्कियुसि। कुझु देरि फ़ैरोज़ वटि वेही मां घर मोटी आयुसि। यास्मीन खे पढ़ाईंदे मूंखे महीनो थी वियो हो। शुरूअ में पढ़ाईंदे जेका हॿक मूं में हुई सा ख़तमु थी वई। यास्मीन जो शर्म ऐं तकल्लुफ़ बि घणे भाङे ख़तमु थी वियो हो। 8 दर्जे जो कोर्स घणे भाङे यास्मीन अॻु में ई पूरो करे वरितो हो। मूं रहियल कोर्स 1.5 महीने जे अंदरि पूरो कराए छॾियो ऐं उहो दोहिराइजी बि वियो ऐं हाणे 9 जो कोर्स हली रहियो हो। शाम जो मां वक़्त ते पहुची वियुसि। नौकर ड्राइंग रूम में विहारियो। यास्मीन अञा न आई हुई। कुझु देरि खां पोइ नौकर ॿीहर आयो। अची ॿुधायईं, यास्मीन बेबी जूं कुझु साहेड़ियूं आयल आहिनि। हिननि चयो आहे त माफ़ु कजो, मां थोरी देरि में अची वेंदसि। ठीकु आहे, मूं जवाब में चयो। नौकर ॿाहिरि हलियो वियो। मां वेठे वेठे ड्राइंग रूम जो जाइज़ो वठणु लॻुसि। मुंहिंजे पसंदि जी हर शइ हिन ड्राइंग रूम में मौजूदु हुई। ईअं थिए लॻो ॼणो उहो ड्राइंग रूम मूं ई पंहिंजे लाइ ठाहिरायो हुयो या मुंहिंजे सलाह सां ठाहियो वियो आहे। कुझु देरि तसवुर में हिन ड्राइंग रूम खे पंहिंजो सम्झियुमि, पर जल्द ई तसवुर जो सिलसिलो टुटी पियो ऐं पंहिंजी सोच ते अंदरि ई अंदरि में खिली ॾिनुमि। किथे मां ऐं किथे हीअ ड्राइंग रूम। हीअ ड्राइंग रूम में मुंहिंजे पसंदि जी हर शइ हुई। हिन ड्राइंग रूम में मुंहिंजे पसंदि जी हर शइ हुई ऐं बिल्कुलु अहिड़े ई सलीक़े सां रखियलु हुई जीअं जेकर मुंहिंजो ड्राइंग रूम हुजे हा त मां रखां हा। पर जन शयुनि मूंखे घड़ीअ घड़ीअ हिरखायो थिए, उन्हनि मां हिकु त रेडियोग्राम हो ऐं ॿियो किताबनि सां भरियल कबट। उहे ॿई मुंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि। किताब त मूं पाण खे बुखियो रखी बि काफ़ी वरिता आहिनि, पर रेडियोग्राम लाइ शायदि सॼी उमिरि बुखियो रहां त बि न वठी सघां। न ॼाण मां केतिरी देरि ताईं रेडियोग्राम खे ॾिसंदो रहियुसि ऐं सोचींदो रहियुसि। न ॼाण हिन में मुंहिंजे पसंदि जा केतिरा रिकॉर्ड वॻा हूंदा ऐं उते हाणे बि मौजूदु हूंदा। सोचियुमि, उते रिकॉर्ड ॾिसां, ज़रूरु रेडियोग्राम जे भरिसां ई किथे रखियल हूंदा, पर मुनासिबु न सम्झी ईअं न कयुमि। पर किताब ॾिसण जी ख़्वाहिश खे रोके न सघियुसि ऐं उथी कबरनि जे भरिसां आयुसि। मूंखे पोइट्री ऐं फिक्शन सां घणी दिलचस्पी आहे। हिते हिस्ट्री, रिलीजन ऐं मुख़्तलिफ़ मज़मूननि जे किताबनि खां अलावा पोइट्री ऐं फिक्शन ते बि तमामु घणा किताब हुआ। नाला ॾिसण सां ख़बर पई त कलेक्शन तमामु सुठी आहे। मूंखे ख़ुशी थी त अहिड़नि बाज़ोक़ माण्हुनि वटि अचण जो मौक़ो मिलियो अथमि। न त सेठियुनि जे घरनि में बही खातनि खां अलावा को ख़ाली पनो बि नज़र न ईंदो आहे। किताबनि जे ॿियनि सभिनी कबटनि खे तालो लॻल हो, पर हिकिड़ो कबट खुलियलु हो जंहिंमें अंग्रेज़ी नाविल हुआ। मां नाविलनि जा नाला ऐं लिखंदड़नि जा नाला पढ़णु लॻुसि। हिकिड़े नाविल जो नालो
मूंखे ॾाढो वणियो। ब्रेकिंग अप, कता तालुक। मूं किताबु कढियो, पेपर बैग में तमामु सुहिणे टाइटल सां WH मीनवेले जो नालो हो, नाविल हो। कुझु सफ़ा साम्हूं जा ॾिसी सभई सफ़ा उतलाए आख़िरी सिफ़ो ॾिसणु लॻुसि। नाविल में कुल 18 बाब हुआ ऐं 18 बाब कुल 2 सिटुनि जो हो। ॾाढो ग़मगीन ऐं दिलि ते असरु कंदड़। जॉन, आई लव यू, आई कैन नॉट हेल्प यू, आई विल नेवर फॉरगिव माई सेल्फ दैट, गुड बाय। जॉन, मूंखे तोसां मुहबत आहे, मां तुंहिंजी मदद करे न सघियुसि, मां तोखे पंहिंजे तरफ़ां कॾहिं बि विसारे नथो सघां। ख़ुदा हाफ़िज़। केॾो न ॾुख, केॾी न आजिज़ी, केॾी न मजबूरी। इंसानु केॾो मजबूर आहे, हिन जे वस में कुझु बि कोन्हे। जंहिंखे चाहे थो उन खे हासिलु नथो करे सघे, जंहिंसां ज़िंदगीअ जी हर घड़ी संदसि सुकून, संदसि ख़ुशियूं वाबस्ता आहिनि, जंहिंजे जुदाईअ जो तसवुर बि नथो करे सघे, पंहिंजे ज़ुबान सां ई खेसि ख़ुदा हाफ़िज़ चवणो पवे थो। मंज़ूर साहिबु, मां छिरकियुसि, मुड़ी ॾिठुमि, यास्मीन बीठी हुई। खेसि हल्का गुलाबी कपिड़ा पियल हुआ। घड़ी खनि त मां खेसि ॾिसंदो ई रहियुसि, पर जल्दी अखियूं झुकी वियूं ऐं पोइ ॿिन्ही जे वातां साॻे वक़्तु निकितो, माफ़ु कजो। लफ़्ज़नि जे उन टकराव ते असां ॿिन्ही खिली ॾिनो। मूं खिलंदे चयो, चङो, पहिरीं अवां माफ़ी घुरी वठो, पोइ मां घुरंदुसि। मूंखे त देरि थी वई, तंहिंजी थी माफ़ी घुरां, पर अवां छा जी माफ़ी घुरंदा? यास्मीन अचरज मां पुछियो। बिना इजाज़त किताब ॾिसण जी। उहा बि ॻाल्हि आहे, कॿटनि ॾांहुं ॾिसंदे चयाईं। अवां त फ़क़ति हिकिड़ो कॿटु ॾिठो आहे, चाॿियूं शोकेस जे मथां पयूं हुयूं, ॿिया बि खोले ॾिसो आहे। महिरबानी, हिकिड़े कॿट में ई एतिरा किताब आहिनि जो ॾिसण में जेकर हफ़्तो खनि त लॻी वञे, मूं मुरकंदे चयो। अदा नदीम खे किताबनि सां ॾाढी दिलि आहे। हीअ ॾिसो न, उहे 3 ई हिसा जिन में नाविल, कहाणियुनि जा मजमूआ ऐं शेरनि जा किताब आहिनि, उहे सभई अदा जा आहिनि। बाक़ी 2 हिसा जिन में तारीख़ ऐं मज़हब ते किताब आहिनि, उहे डेडी जा आहिनि। मूं किताब पंहिंजी जाइ ते रखी कॿटु बंदि कयो ऐं सोफ़े ॾांहुं वधंदे पुछियुमि, अव्हां खे बि किताबनि सां दिलचस्पी आहे? हा, तमामु घणी। भई सची ॻाल्हि त उहा आहे, मां अंग्रेज़ीअ जा किताब त पढ़ी कोन सघां। सिंधी ऐं उर्दू पढ़ंदी आहियां, कुझु वक़्त खां उर्दू बंदि करे फ़क़ति सिंधी पढ़ण ते ज़ोर रखियो अथमि। तमामु सुठो। अदब में अवीं छा पसंदि कंदा आहियो? शाइरीअ सां बि दिलचस्पी अथमि, पर कहाणियुनि सां ख़ासि लॻाव अथमि। नाविल त तवील था थियनि, मूंखे नथा वणनि। मूं कुझु ॻाल्हाइणु चाहियो, पर हुन मुंहिंजे ॻाल्हाइण खां पहिरीं चयो, मां उर्दू नाविलनि जे बारे में चवां पई। सिंध में त नाविल न हुअण जे बराबरि आहिनि, अलबत्त भारत में घणा निकिता आहिनि, पर उन्हनि जी ॿोली मूंखे सम्झ में नथी अचे। कहाणियुनि सां बि साॻी वेदन आहे, उन जे मुक़ाबले में सिंध जी कहाणी ज़ोर आहे। अच्छा, संदसि ॻाल्हियुनि में मुंहिंजी दिलचस्पी वधी वई। मूं सोचियो बि न हो त हीअ अदबी ज़ौक़ रखंदी हूंदी। भला अव्हां खे कहिड़ा कहाणीकार वणनि था? मूं धड़कंदे दिलि सां पुछियो। मोहन कल्पना या आगा सलीम। मुंहिंजे दिलि जी धड़कण घटिजणु लॻी। हिन ॻाल्हि जारी रखंदे चयो, मूं अव्हां जूं बि कई कहाणियूं पढ़ियूं आहिनि। मूंखे अव्हां जी कहाणियुनि में ख़ासि करे उहे ॾाढियूं वणियूं जेके कोट में बंदि छोकिरियुनि ते लिखियलु आहिनि। अव्हां जी उहा कहाणी बि तमामु सुठी हुई, जंहिंमें हिकु अदीब तसवराती कहाणियूं लिखे थो ऐं तसवराती हीरोइन सां हक़ीक़त में मुहबत करणु लॻे थो, पोइ हासिलु नथो करे सघे। केतिरी न आजिज़ी, केतिरी न लाचारी, केतिरो न रंज आहे उन जी कहाणीअ में। मूंखे उहे कहाणियूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि, जंहिंजी पछाड़ीअ ॾुख ते ख़तमु थींदी आहे। दरअसल अहिड़ियूं कहाणियूं ज़हन खे मुतासिर कनि थियूं। मां छिरकियुसि, उहा सोच त मुंहिंजी आहे। अहिड़े अंदाज़ सां, अहिड़े लफ़्ज़नि सां त मुंहिंजो अंदरु सोचींदो आहे, हिन जे ज़ुबान मां उहे लफ़्ज़ कीअं निकिता। मुंहिंजी दिलि ख़ुशीअ में तेज़ तेज़ धड़कणु लॻी ऐं उन जी माना को मुंहिंजूं कहाणियूं बि पढ़े थो, मुंहिंजूं कहाणियूं बि दिलि सां पसंदि करे थो, मुंहिंजूं कहाणियूं बि यादि कयूं वञनि थियूं। अव्हां छा सोचणु लॻा? मुंहिंजी सोच खे तवील महसूसु करे यास्मीन पुछियो। कुझु बि न, मूं जल्दीअ सां जवाबु ॾिनो। अव्हां कापी खोलियो
यास्मीन कापी खोलींदे सवाल कयो, मंज़ूर साहिबु, अव्हां किताबी सिलसिलो छो बंदि कयो? ॼण कंहिं दिलि में चुंडड़ी हईं। फतकी पियुसि। वधीक कुझु न चई, फ़क़ति एतिरो चयमि, बसि मजबूरी। मतां को ॿियो सवाल न करे विझे मूं खेसि पढ़ाइणु शुरू करे ॾिनो। हूअ बि ख़ामोशीअ सां पढ़ंदी रही। उनजे विच में चांहि आई ऐं कुझु देरि लाइ पढ़ाई बंदि थी, पर मां संदसि कंहिं बि वधीक सवाल जे जवाब खां बचण लाइ संदसि कोर्स ॾिसणु लॻुसि ऐं ॾिनल कमु जाचींदो रहियुसि। मूं यास्मीन खे 2 कलाकनि लाइ पढ़ाइण जी हामी भरी हुई, पर पढ़ाईंदे 3 कॾहिं 4 कलाक बि थी वेंदा हुआ। 2-3 दफ़ा यास्मीन चयो बि, मंज़ूर साहिबु, अव्हांखे त फ़क़ति 2 कलाकनि लाइ पढ़ाइणो आहे, पर हिते त 3 कलाक बि थी वेंदा आहिनि। ओह, माफ़ु कजो, शायदि बोर थी विया, मूं किताबु बंदि कंदे चयो। अहिड़ी त ॻाल्हि कान्हे, मूंखे त हाणे अव्हीं सॼो ॾींहुं पढ़ाईंदा त बि पढ़ंदसि। मूंखे हर हाल में साल में मैट्रिक करणी आहे। जॾहिं अव्हांखे मुंहिंजो एतिरो ख़्यालु आहे त पोइ मूंखे कीअं न थींदो? त पोइ ठीकु आहे, अव्हीं उन जे मुतालिक़ वधीक न सोचियो। मूंखे को बि ॿियो कमु कोन्हे, फ़क़ति राति जो फ़ैरोज़ सां मिलंदो आहियां ऐं हिन वटि केॾी महिल बि वञा हू दिलि में न कंदो आहे। मां फ़क़ति चाहियां थो मूं जेको चयो आहे सो थी सघे। वरी खिलंदे चयुमि, हा, अव्हीं जेॾीअ महिल बोर थियो मूंखे बिना तकल्फ़ चई सघो था। यास्मीन बि खिली ॾिनो, हा ज़रूरु, बोरियत सां करे कीअं पढ़िबो? यास्मीन खे पढ़ाईंदे मूंखे 3 महीनो शुरू थियो। असां में जेका अजनियत हुई सा हाणे कंहिं हद ताईं ख़तमु थी चुकी हुई। यास्मीन जो शर्म बि काफ़ी घटिजी वियो ऐं संदसि कोर्स ॾाढी तेज़ीअ सां हली रहियो हुयो। मां हैरान हुउसि त हिन छोकिरीअ लाइ चयो थियो वियो त उहा अहसास कमतरीअ में मुब्तला आहे ऐं कंहिंखां बि पढ़ी नथी सघे। मूं सोचियो, छा वाक़ई यास्मीन पढ़ी नथी सघे या कंहिं खेसि पढ़ाइण जी कोशिश ई न कई हुई? जेका बि टीचर आई थे अचण साण किताब खोले उबता सुबता सवाल पुछी उबतो सुबतो कमु कराए हर महीने ट्यूशन जा पैसा वठी वञे ॼण त संदसि फ़र्ज़ु पूरो थी वियो। कंहिं बि यास्मीन जे नफ़्सियात खां वाक़ुफ़ु थियण जी ज़रूरत महसूसु न कई। कनि बि छो? उन्हनि खे पैसनि सां कमु हो। यास्मीन पढ़े या न पढ़े उन सां संदनि कहिड़ो वास्तो? पर मूं ईअं न कयो। मां पढ़ाइण जे मामले में पंहिंजो अलॻि नज़रियो रखंदो आहियां। मां नफ़रत जे बुनियाद ते न बल्कि महिनत जे बुनियाद ते कमु करण जो आदी आहियां। फ़ैरोज़ खां यास्मीन मुतलिक़ काफ़ी मालूमात हासिलु कई हुई। पोइ जॾहिं यास्मीन सां मिलियुसि त उहा कोशिशि कयमि त संदसि दिलचस्पीअ जूं शयूं कहिड़ियूं आहिनि, उहा छा पसंदि ऐं छा नापसंदि कंदी आहे। उन सां गॾु मूं खेसि उहा ॻाल्हि बि ज़हननशीन कराई त हूअ होशियारु छोकिरी आहे, जल्दी पढ़ी सघे थी जेकॾहिं कुझु महिनत करे। मूं हिन में एतमाद पैदा करण जी कोशिशि कई ऐं तॾहिं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं ॾिठुमि त मां कामयाबु पियो थियां। यास्मीन ॾाढी महिनत सां पढ़ी रही हुई। उहो कोर्स जेको को ॿियो शागिर्दु 6-7 महीननि में करे हा, हिन घणे हद ताईं 3 महीननि जे शुरूअ में ई पूरो करे वरितो। ड्राइंग रूम में वेठे मूंखे घणो वक़्तु न थियो हो जो यास्मीन कमरे में दाख़िल थी। लेडी हैमिल्टन जो अछो सूट पियल हुउसि, गले में चांदीअ जी ज़ंजीरी, कननि में चांदीअ जा डिघा मगर, ॿाहुनि में चांदी ऐं शीशे जूं अछियूं चूड़ियूं ऐं आङुर में चांदीअ जो छलो, पेरनि में अछनि पटियुनि सां नाज़ुक चपल। मूं खेसि ॾिठो के घड़ियूं त ॾिसंदो ई रहियुसि। संदसि गुलाबी रंग अछनि कपिड़नि में झिरझिर झरकियो पिए। जॾहिं उहा भरिसां वारे सोफ़े ते वेठी त मूं खांसि कापी घुरी ऐं ॾिनल कमु ॾिसणु लॻुसि। सभु कमु ठीकु कयल हो। अखर तमामु सुहिणा ऐं सफ़ाईअ सां लिखियलु हुआ। अव्हां जा अखर ॾाढा सुहिणा आहिनि, मूं खेसि कापी ॾींदे चयो। बसि अखर ई त सुहिणा आहिनि, हिन मुर्की जवाबु ॾिनो। छा मतिलबु? मूं कुझु छिरकंदे पुछियो। मुंहिंजो मतिलबु आहे त ईंदो त कुझु न अथमि, फ़क़ति अखर ई कुझु ठीकु आहिनि। हिन ठीकु लफ़्ज़ ते ज़ोर ॾिनो। न, इहा ॻाल्हि त कान्हे। अव्हां त हाणे पढ़ण में बि चङा थी विया आहियो। मंज़ूर साहिबु, अव्हीं फ़क़ति दिलि रखण लाइ त न पिया चओ? मिस यास्मीन, मंज़ूर अॼु ताईं कंहिंखे ख़ुशि करण लाइ ग़लति ॻाल्हि न कई आहे। ओह, माफ़ु कजो, मुंहिंजो मक़सदु ग़लति न वठिजो। न, पर हाणे जेका ॻाल्हि मां चवणु चाहियां थो उन मां बि अव्हीं ग़लति मतिलबु न कढिजो।
मुंहुं मुरकंदे चयो, छा? हिन हैरान थी पुछियो। अव्हांखे कपिड़नि पाइण जो फ़न अचे थो, ॾाढे सलीक़े सां कपिड़ा पायो था, पसंदि बि सुठी आहे ऐं रंगनि जो इंतिख़ाब बि हमेशह वणंदड़ हूंदो आहे। महिरबानी। दरअसल मूंखे हल्का रंग वणंदा आहिनि, ख़ासि करे अछो। कॾहिं कॾहिं शौक़ रंग बि पाए वठंदी आहियां, पर हल्कनि रंगनि खे तरजीह ॾींदी आहियां। ॻाल्हियुनि जो सिलसिलो ख़तमु करे मां पढ़ाइण में मशग़ूलु थी वियुसि ऐं लाॻीतो कलाक खनि पढ़ाईंदो रहियुसि। उन विच में पढ़ाइण खां अलावा का ॿी ॻाल्हि न थी। जॾहिं कलाकु गुज़री वियो त यास्मीन उबासियूं ॾियणु लॻी। ॿिनि टिनि उबासियुनि ताईं त मां ख़ामोश रहियुसि, पर पोइ नेठि चयुमि, छो मिस यास्मीन, अव्हांखे निंड पई अचे? न, मां कुझु थकिजी पई आहियां। पोइ पढ़णु बंदि कजे, थक में कुझु सम्झ में ईंदो ई कोन। मूं अर्थमैटिक जो किताबु मेज़ ते रखंदे चयो, हा, चांहि पी पोइ पढ़िबो। यास्मीन कापी मेज़ ते रखंदे वरी उबासी ॾिनी। कुझु देरि लाइ ख़ामोशी छांइजी वई। एतिरे में चांहि अची वई। चांहि हमेशह कलाक खां पोइ ईंदी हुई ऐं उहो बि मुंहिंजे चवण ते थियो हो, छो त पहिरियों कलाक त मां बिल्कुलु फ्रेश हूंदो हुउसि ऐं यास्मीन बि कलाक खां पोइ चांहि पी कुझु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाए वरी पढ़ाई शुरू कबी हुई। ईअं बि मूं लिखण ऐं पढ़ण खे ॿिनि हिसनि में विराए छॾियो हो। पहिरियों कलाकु लिखाइण जो कमु, ॿिए कलाक में पढ़ाइण जो कमु ऐं पोइ जे वक़्त में लेक्चर। पर कॾहिं कॾहिं प्रोग्राम तब्दील बि कंदो हुउसि त जीअं साॻिए साॻिए कम खे साॻियनि वक़्तनि में कंदे यास्मीन बोर न थी पवे। चांहि ठाहे यास्मीन मुंहिंजे अॻियां रखी। चांहि पीअंदे पीअंदे यास्मीन ओचितो पुछियो, मंज़ूर साहब, अव्हांखे संगीत सां बि दिलचस्पी आहे? मां छिरकियुसि। चांहि जो ढुक भरे चयुमि, यास्मीन, मूंखे संगीत सां इश्क़ आहे। संगीत में छा पसंदि कंदा आहियो? मुंहिंजो मतिलबु आहे, कहिड़े क़िस्म जा गीत वणंदा अथव? पका गाना ॿिन न वणंदा अथमि, जल्दीअ सां जवाबु ॾिनुमि। कवालियुनि खां बि बुछां लॻंदी अथमि। ॾिसो न, सवली सिधे गाने खे रड़ियूं करे ॻाइणु भला इहा किथे जी फज़ीलत आहे? घटि में घटि असांजे सिंधी कल्चर में त कवाली कान्हे, अलबत् रेडियो ऐं टीवी वारनि उहा मस्करी शुरू कई आहे। सिंधीअ में अहिड़े क़िस्म जे ॻाइण जो सुराग गुज़िरियल ज़माने में नथो मिले, पर हाणे त शाह साहिब जे कलाम सां बि अहिड़ी बदज़ौक़ीअ जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। यास्मीन खिलणु लॻी। छा मां ग़लति पियो चवां? मूं खेसि खिलंदे ॾिसी पुछियो, बिल्कुलु न, तजुब आहे, मूंखे बि कवालियुनि ऐं पकनि गाननि खां सख़्तु नफ़रत आहे। भला अव्हीं पसंदि छा करियो? ॾिसो, गीत ऐं संगीत जे मामले में मुंहिंजो नज़रियो उहो आहे त संगीत जो सिधो संओं रूह सां तालुक़ु हूंदो आहे। सुठो गीत उहो जेको पहिरें दफ़े ॿुधण सां ई वणे ऐं बेअख़्तियार ज़बान ते अची वञे, ऐं अहिड़ो गीत पोइ कॾहिं न विसरंदो। जेको ज़बान ते न अची सघे, जेको ज़हन खे मुतासिर न करे, उन्हीअ में ख़ूबी कहिड़ी। सुठो संगीत त दिलि जे गहराइनि में लही वेंदो आहे ऐं हमेशह लाइ उते पंहिंजे लाइ जाइ ठाहे वठंदो आहे। ऐं अहिड़े संगीत खे उहो ई ख़लक़े सघंदो जंहिंखे मौसीक़ीअ जे इल्म जी पूरी ॼाण हूंदी। ईअं हल्की फुल्की मौसीक़ी ऐं सवला सिधा गीत जेके सिंधी ऐं मशरिक़ी साज़नि ते ॻायल हुजनि, मूंखे वधीक वणंदा आहिनि। मग़रिबी धुन ते ॻायल देसी गीत ॿुधणु पसंदि न कंदो आहियां। जेकॾहिं मग़रिबी मौसीक़ी ॿुधणी आहे त पोइ छो न इंग्लिश सॉन्ग्स ॿुधजनि। मग़रिबी मौसीक़ीअ जी ॼाण असांजे मौसीक़ारनि खां वधीक उन्हनि खे आहे। अव्हांजो मतिलबु आहे त मग़रिबी साज़ इस्तेमालु न कजनि? यास्मीन पुछियो। न न, मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे। मां मग़रिबी साज़नि जे ख़िलाफ़ु न आहियां। मशरिक़ी गाननि में मग़रिबी धुनूं, उन्हनि जे ख़िलाफ़ु आहियां। ॾिसो न, हू ॿोलीअ जो पंहिंजो मिज़ाज, हर ॿोलीअ जो पंहिंजो मिज़ाज आहे। हर मुल्क जो कल्चर अलॻि अलॻि आहे, स्टाइल बि अलॻि, मिज़ाज बि जुदा। हर मुल्क जी संगीत खे इनफ़रादियत हासिलु आहे। पाक हिंद त अहिड़ा मुल्क आहिनि जिते गीत ऐं संगीत जनमु वरितो आहे। ॿाहिरीं दुनिया वारनि हितां ई इहो पिरायो ऐं हाणे असांजा हालू चालू मौसीक़ार उन ई अज़ीम फ़न जो सत्यानास पिया कनि। असांजा घणा मौसीक़ार अहिड़ा बि आहिनि जिन खे साज़नि जे सही इस्तेमाल जी ॼाण ई कान्हे। ख़ुशीअ जे गीत में बि गिटार वॼाइनि त ॾुख में बि, ऐं स्टाइल बि साॻी। अव्हां सिंधी लोक धुनूं त ॿुधियूं हूंदियूं, असांखे उन्हनि ते नाज़ आहे, पर उन्हनि ई धुनुनि खे
कनि होनहार मौसीकारनि मग़रबी धुननि में ॻारायो आहे। भला इहो ज़ुल्म कोन्हे, पर सभई मौसीकार त अहिड़ा न आहिनि। यास्मीन ॼण त एहतजाज कयो, न बिल्कुलु न, सभई अहिड़ा कोन्हनि, के त तमामु सुठा आहिनि। पाकिस्तान में ख़ुर्शीद अनवर ऐं भारत में नौशाद ऐं एस.डी. बर्मन मथां दर्जो रखनि था। उन्हनि खे मौसीक़ीअ जे उसूलनि जी सही ॼाण आहे। इहे मशरिक़ी धुनूं मशरिक़ी साज़नि ते वॼाईंदा आहिनि। सिंध जे फिल्मी मौसीकारनि वांगुरु कोहारीअ खे मग़रबी साज़नि ते वॼाए सिंधी लोक धुनुनि जो खानो ख़राबु न कयो अथनि। ख़ुर्शीद अनवर, एस.डी. बर्मन या नौशाद जॾहिं मग़रबी साज़ वॼाईंदा आहिनि त गीत ऐं सिचुएशन जो बि ख़्यालु रखंदा आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे बि मूं वांगुरु उट पटांग गाना न वणंदा आहिनि। यास्मीन जे चहिरे जे गुलाबी रंग में ॻाढ़ाण बि झलका ॾेई रही हुई। यास्मीन, मां चई चुको आहियां त मूंखे संगीत सां प्यारु आहे। जॾहिं बि पंहिंजे पसंदि जो गीत ॿुधंदो आहियां त मूं ते बेख़ुदी छांइजी वेंदी आहे। हुनजो एतिराम कंदो आहियां। सुठे गीत खे ॾाढे सुकून, ख़ामोशी ऐं ध्यान सां ॿुधंदो आहियां ऐं चाहींदो आहियां त उन ई अरसे में को मूंसां ॻाल्हाए बि न, भले साम्हूं लंघे बि न। ओॾी महिल मां अखियूं बि बंदि करे छॾींदो आहियां त जीअं ख़्याल हिकु ई हंधि रहनि। मां ख़ामोश थियुसि त यास्मीन चयो, मूं वटि लॉन्ग प्ले 48 ऐं 45 RPM रिकॉर्ड्स जी कलेक्शन आहे। अव्हां ॾिसो, शायदि अव्हांजे पसंदि जा बि कुझु रिकॉर्ड्स हुजनि। मुंहिंजे जवाबु ॾियण खां अॻु ई यास्मीन उथी रेडियोग्राम ॾांहुं वञणु लॻी ऐं पढ़णु मूं चयो। अॼु ठहियो, मां पाण बि थकियलु आहियां, आरामु चाहियां थी। हिन मूं ॾांहुं ॾिसी मुरकी चयो,